हींअर असां टाउन कमेटी प्राले जे भरिसां ॻोठ भुटा उलरा में मौजूद हूँ। यूसी भुटा उलरा जो चीफ सरदार अख्तियार अली उलरो साहब सां अचो त हिन सां हाल वाल वठो त हिन वक़्तु मुसलसल जेका बरसाति पई आहे, सियासी समाजी वर्करनि या फोकल पर्सन या एसी या डीसी या मुख़्तियारकार ॿियनि केतिरी हिन ॻोठ सां जेको आहे सो का इंसानी नाते का ख़िदमत कई आहे। फोकल पर्सन जेके हुकूमत तरफ़ां चूंडिया विया आहिनि उन्हनि एसी जा मुख़्तियारकारनि खे का हुकुम जारी कयो आहे या हिननि खे बोर्ड सतायल वारनि खे जेका मुख़्तसिल बरसाति घर किरिया आहिनि उन सां कुझु का माली सहायता या हिकिड़ो इंसानी नाते का ख़िदमत या टेंट वग़ैरह मिलिया आहिनि तव्हांजी यूसीअ में? असांजे यूसी उलरा जेका आहे असांजे ॻोठ में जेके फोकल पर्सन आहिनि या यूसी जो हिन वक़्तु मुख़्तियारकार खे पावर आहे आई सी खे आहिनि, तक़रीबन 13 तारीख़ खां बरसाति हली आहे, को बि हेॾे लड़ी न आयो आहे ऐं पंहिंजी मदद सां असां पंहिंजे पैसे सां पंहिंजे ॻोठ जो पाणी कढायो आहे। असांजे ॻोठ में 4-5 फुट सॼी ॻोठ में पाणी हुयो जेको असां पंहिंजे ख़र्च सां कढायो आहे ऐं पंहिंजे हर मिसकिन ग़रीब पंहिंजे घर जे जेब मां बि किन पाणी कढायो आहे। हिते 200-250 घर किरियो आहे जिन खे न टेंट मिलियो आहे, न ॻाल्हि आहे, वीचारा उस में वेठा आहिनि। जिन खे लेट्रिन जी बि जाइ कोन्हे, जो वीचारो ग़रीब लेट्रिन करे लेडीज़ वरी परेशान आहे। असां ख़ुदि फोकल पर्सन जेको नवाब साहब सां मिलिया आहियूं, असां पाण खैरपुर हलिया विया आहियूं, कोट बंगले मंज़ूर साहब सां मिलिया आहियूं ऐं उन सां फ़ोन ते जावेद साहब सां ॻाल्हायो आहे। हिन वक़्तु कोई बि हिन जी मालिकी न कई आहे। हिन खे PCI वारनि बि नज़रअंदाज़ करे छॾियो आहे, पीपल्स पार्टी वारनि बि नज़रअंदाज़ करे हिन इलाइक़े में ॻोहेरा लॻो पियो आहे, कंहिं बि न पुछियो आहे हालात। हुकूमत तरफ़ां जेको आहे सो हिक ई ॾींहं में 80 अरब रुपयनि जो जेको राशन तक़सीम कयो वियो आहे, उन जे बारे में तव्हां छा चवणु? उन में का बि हिते हिकिड़ो बोरो बि न मोकिलियो वियो आहे, न हिकु टेंट ॾिनो वियो आहे, न को पाणी जी बोतल ॾिनी वई आहे। केतिरा ई माण्हू मरीज़ में मरनि था पिया, उन्हनि जे लाइ अस्पताल जो बंदोबस्तु कयो आहे, कुझु न करे सघिया आहिनि। हिते वॾे में वॾी आबादी आहे भुटा उलरा जी जेको आहे सो हिन में ॻोठ में तक़रीबन 200-300 घर बि किरियल आहे। पोइ उनजो ज़िंदगीअ जो गुज़र सफ़र कहिड़े नोईअ ते तौर ते गुज़रे थी? हिन में गुज़र सफ़र वीचारा बुख ते वेचारा मरनि था पिया। हिते 200-300 घर आहे, इन में 10% ख़ुशि माण्हू आहिनि, उन्हनि पंहिंजे माली मदद घरों कई आहे। बाक़ी गवर्नमेंट जे तरफ़ों ॿाहिरों अहिड़ी कंहिं बि न ॾिनी आहे, वीचारा मज़लूम मरनि था पिया। हुकूमत जे ऐलाननि खे तव्हां कीअं था ॾिसो? हुकूमत जेको आहे सो हिन खे ॻोहेरा करे छॾियो आहे। हिकिड़ो ॿेलो आहे, जंगल आहे, जंहिंजे करे का बि मदद न थींदी ऐं पीर पगारनि जे करे हिन खे पीपल्स पार्टी वारनि खे गैर अंदाज़ो करे छॾियो, हुनखे का बि हिते लालच सम्झ में नथी अचे त हिन खे कुझु ॾियो। अॻु में असां ॿुधंदा हुआसीं, चवंदा हुआ त बाबा जंहिं दरगाह ते वेंदा हुआ उन दरगाह वारनि खे माण्हू चवंदा हुआ त बाबा तव्हां पीपल्स पार्टीअ जा माण्हू। हींअर बि जेको पीपल्स पार्टी वारे माण्हू ॾे वञनि था उनखे चवनि था दरगाह जा माण्हू। उहो त सिलसिलो वरी शुरू थियो आहे छा? उहो बिल्कुलु शुरू थियो आहे त माण्हू उहे त चवंदा वञो दरगाह ते, जेके वॾा माण्हू वेठा आहिनि MLA MP जे, वञो दरगाह ते। सो हिते असां पीपल्स पार्टी आहे जेके पुराणा वर्कर, असां काॾे वञूं, असांजी का बि साथ संभालण था न। ईंदड़ इलेक्शन में तव्हां कीअं था ॾिसो पीपल्स पार्टी खे केतिरो धकु लॻंदो? ईंदड़ इलेक्शन जेका ईंदी त हिते पीपल्स पार्टीअ खे 0 हूंदो, इंशाल्लाह कोई बि वोट न मिलंदो। माना पीपल्स पार्टी वारा पाण जी झोली घुमाईंदा, इंशाल्लाह वोट कोई बि न मिलंदो हिननि खे। तव्हां पोइ बि अञा कहिड़ी MP MLA में या फोकल पर्सन कहिड़ी उमेदूं रखो था? असां का बि उमेदनि में न नथा रखूं, असांजी सार संभाल नथा कनि ऐं जेके ग़रीब आहिनि पंहिंजे घर घर हला हला कंदो, वोट कोई बि न कंदो। जी नाज़रीन, तव्हां चीफ सरदार अख्तियार अली उलर साहब जा तव्हां वीचार ॿुधा। हुननि इहो चयो आहे त गुज़र केतिरनि ई महीननि खां वठी असां यूसी भुटा उलर खे हिकिड़ो सियासी नज़रअंदाज़ तौर ते कयो वियो आहे, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी खे वोट ॾींदड़ हीअ वाहिद हिकिड़ो यूसी आहे जो ॿिए कंहिंखे वोट एतिरो न मिलंदो आहे। हर इन में इलेक्शन में फोकल पर्सन हुजे, लोकल गवर्नमेंट जी इलेक्शन हुजे या वॾियूं इलेक्शन जेके बि थियूं, तॾहिं पीपल्स पार्टी खे वोट जेको पंहिंजा इलाइक़े जा माण्हू चाहींदा आहिनि। पर हिन ॾुखे घड़ीअ में जेको इंसान नाते पाकिस्तान पीपल्स पार्टीअ तरफ़ां जेको नज़रअंदाज़ कयो वियो आहे, ईंदड़ इलेक्शन में उनखे काफ़ी सारो धकु लॻंदो। जी।